परेल पांची गाल ते कायम रह जा। मां सुभाणे ही मीर वारन के बुलाया तो जे चोर मीर आहे त पोए अगियूं पोयूं कसरू कढंदोमांस। मीर आहे मो यो परू भेटींदो पेरा अदारे सजो न्यापो आयो आहे त कीअं बि करे पेरा भेटी। न्यापो मोकिलियो अथई तूं અહીંયા अचर वञो। અહીંયા दा तूं मां शहर थो वञा राति इन्हीअ परूअ खां बि हाल अहवाल वठिणो आहे। मां सुभाणे वेंदुसि। पर दा मुंहिंजे पेरे छा थींदो? अञा इन क़ाबिल ई न आहे परू जो तुंहिंजो पेरो खोटे कढे। परूअ खे शक आहे मुंहिंजे पेरे ते पक अथसि। ठीकु आहे दा। ॿुध थोरो चाल मटाए जाई। बेफ़िक्र रहो दा। अच्छा तेरा चङो अदा माशाल्लाह। समझा हाँ ये वाला मीर अञा कोन पहुतो आहे। न्यापो ॾेई आयो आहियां ईंदो हूंदो। मीर सां गॾु ॿियो पेर कंहिंजो हो? रज़ा चोर नओं थो लॻे आहे मुश्किल पर कोशिशि कंदुसि त पेरो कढी ॾींदोसां। सलाम बोतार। वालेकुम अस्सलाम। लॻो हीउ छोकिरो आयो आहे। उहो बि पहुची वेंदो। तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू कयो। ॿुहारो खंजा तुर सफ़ाई करे थो तोरे। कमदार परे लगे तो मुंह परते करे। करो मुंह परते कर। मगर ये दे ट्राई पेरा परेल छा थो समझी? रज़ा मां शक आहे परो गोॾा बधे तो चढ़ी वञी से कार्रवाई असीं पाणे कंदासीं। मूंखे पक्को सबूत घुर्जे। समझा हुन पेरे लाइ त मां कुझु कोन थो थी सघां। बाक़ी ही पेर सोराना मीर जो ई आहे। पर हिन जे लाइ तूं सोराना थो चई हुन लाइ तूं पक नथो ॾी छो? हुनर ते पहिरियों हिक ॿिए जे मथां चढ़े थो। चिटो न आहे ही चिटो आहे। या पक थी ते पेर मीर जो? हा ॿुधार तॾहिं त मीर नटाए वियो।
केतिरो न ठाहींदो वरी सुभाणे रईस मिठल खान पाण खे अलाए छा थो सम्झे उनखे जवाननि जा हथ लॻा ई कोन हुआ हाणे ख़बर पवंदसि त ॿेली मुल्क में अञा के जवान आहिनि मोटाए ॾांद ॾिसां कीअं थो मोटाए ॾांद हाणे ख़बर पवंदसि त घणे वीह सवा मीर ख़ान सां थो फिटाए मिठल माणे घर आहे न अम्मा भैया वहां ते कपड़ा धोण पुपणे त हूंदो घर में न बाबा त रसी उता कते वियो अरे अब्बा सदको वञई मां हे कम त हिकड़ो कर अचे हे पैसड़ा वठो इहो वञी खंडरो पती त वठी आणे ॾे न मासी मां दुकान ते न वेंदुसि छो अब्बा दुकानदार जी को तोड़े ओधर बीठल आ छा न अम्मा मारींदी चई भैया घर खे अकेलो छॾे वञ त टंगू भञंदी सां अरे अब्बा मां तुझे घर जो समाव कयां थी न तने मां न वेंदुसि अरे छोरा वॾो कोने भागो आ हाणे हीअं कर जो इतो रुपए जी शइ खणी तूं भी वठ जाए ठीक आहे मासी तू दर ते बीह जाए अंदर न वञ जाए कोन थी वञा पई अंदर अब्बा तहां जो कचो सोन पियो आहे घर में मता मां खणी वञा वञ हाणे तू तकड़ो वञ मैची अंदर गई न वञ जाए बरो त तहां खे ठाहे थी ॾियां मां मासी अंदर त कान वई है न छो अब्बा अम्मा जले वई आहे त भले सॼो ॻोठु अंदर अचे पर केरां खे दर ते बि बीहण न ॾिजांइ अब्बा अल्लाह हयाती ॾींदुई दुआ कर खैरा जे सिर जो खैर हुजे बाड़े त मिड़ई पई थी मूं ते सड़े सो पई सड़े बाक़ी मां त पंहिंजो कमु करे वियसि इहो अब्बा अल्लाह हयाती ॾेई माणे घर अचे त तूं घड़ी खन घर खां टरी वञ जाए हा छो मासी इहो अब्बा माणे जे मथां थई गए बात जो असर अजायो ईंदी त पादर हणंदई
बचड़ा मुंहिंजी सलाह वठे न त जीअं ई तोखे सॾु करई त हीअं बसि भॼी वञजांइ। असली मोह न ॾिजांसीं। हाणे मां हलायां थी। न पर न दांदन जी को तो सुभाणे आ न। हा कानू सुभाणे आ। पोइ त रैस जी मिट्टी पली थी वई। छो रथ जी मिट्टी पली थींदी कानू? हिन साल न त आईंदा साल दुश्मन जी दांगी भञी ॾेखारींदासूं। फिलहाल त रैस जो दांगीअ सां मुंहुं कानू ज़बान संभाले ॻाल्हाए। कानू तड़ड़े कुकर वारी फड़कियूं छॾे ॾे ऐं जंहिंजे कुल्हे ते तूं कुॾी थो न उहो कुल्ह ई कढाए छॾींदोसीं। पोइ छा कंदे? हा तूं ग़रीब हिकिड़ो सहे जी खल ई उन खल में रह त सुठो अथई। कमदार गुजार तू न ॾे, ॻाल्हि सिधी कर। ॻाल्हि त ॿुध न बुड़ू यो मीर आयो आहे न त अञा शहर आ। न बुयो थरी ठॻिया हे जो कंधोलो ॾिठो छॾे ॾे। रैस न्यापो अथव ॿिन्ही भाइरनि ॾे त सुभाणे पहिरीं पहिरां भेट अथव ऐं सुभाणे कहिड़ी हालत में अचणो अथव। कमदार सुभाणे दांदन जी पग आ, वरी बि कोशिशि कंदासीं अचण जी। उहा पग त तुंहिंजी 12 बजे ख़तम थी वेंदी। ठीकु आहे, तव्हां परेल खे विहारे छॾिजो, अदा सुभाणे अची वेंदो। तव्हां पल खे विहारे छॾिजो, अदा सुभाणे अची वेंदो। अदा तुंहिंजो नवाब। हा अरे ग़रीब जा ॿार कुझु सुधरो सुठो अथव, मरी वेंदो जेलनि में सड़ी वेंदो। ॿुधाए थो छॾियांव। कानू रात परेल जी मेहमानी। कानू त बि चई वियो आहे त हिन परेल वाडीअ जी मरमत करणी आहे। ये हा ॾिसां न चांहि प्यार कबिल ही छा ऐन में तो आना रखिया हुआ पक्किया ने भागी खड़ी वई। अल्लाह ई था त ॾिस ई सब था हेॾा कया अथसि। थाल हिते रखियो हो बागो छोरो भी घर जो ख्याल कोन थो करे। शाहिद ओ शाहिद मासी सच पी चए त माने क्या गे बादियो असर। भज पुट भज जिस ताणी बाबा अचे। ये छोरो सॼो ॾींहुं गुलेलू खयो वते आहे किथे इहो मार पवे। शाहिद छोरो केॾा हो त चिरनी भागी मां फाती आया पर छड़ी नी सांस कोन बी तो ॾिसांस थी समझे जाती नी भागी पने पाण के। ओ एढ़ा दी हम जा मौला तो खमा घोरिया एढ़ा दी हम जा अल्लाह तो खमा घोरिया समझे जा तो खमा घोरिया माशा मैं आना पे पचन ॾाढी पे खुश नजर अची। खैर ता है अड़ी खैरा जे सिर जो खैर हो जे खैरा सदा ही खुश हुंदी आ। ओहो खुशबू तो ॾिसो आनन जी किथां दा थई आ ना। ये आना मुझे बुरसो लाहींदो आ मां पचाए खाईंदी आहियां। तू भी खाईंदी है छा? ना ना मु तो मिड़े ही ही पुछ मई माई तुझे घर तो को कड़ब काने आना वरी अलाए किथां आया जेके तरियो पई खाई। चयो मैं ना त मुझो मुरसो लाहींदो आ आना छो तुझो मुरसो कोन लाहींदो आ छा? गाल बुध खैरा ही आना मुंजाइन आई मुंजे गया वधिक सियाणी न थी त हम। हां चइबो त मुरसो है कोन लाहींदो आ तू लाहींदी आ आना। हे मार पैस जी ज़बान त ॾिस कीअं थी कड़कड़ हलेस तो भाए माई तो साथ गाल हैणी रवा कोने नफ्स जी त केडी मार पवेस का पक्की है समझियल छा। अरे हल महलायती हलो अलाए छाती पाण के समझे पूरी थी मरे पर आया चोरी जा ना करे खाए हां भाई तो ढुकल में ढुक करे। ये जुती लाहे दी है न दून जी बड़ी आया घर बैठे झेड़ो करना आना मुझे आना। हां रखियो बैठिया कोकड़ जे हेठां अड़ी जो असा के साह कोने छा पाड़े जो हक आ खाईंदा से
ॾेखारियांसि थी ॾींहं जा तारा। मुआ छेड़ा भी आला आहिनि, हाणे तारा कढी रखिया अथऊं। जड़ल जी मोहतार बाबा मीर आयो आहे उन जी का खिदमत चाकरी कर। हाज़ुर मोहतार मीर तां त सिर बि सदको आहे। मोहतार मीर त असांखे सोनो नक वणी छॾियो। सोनो नक रज़ हाणे बेखुटको थी पंहिंजो डांद पग में लाहे। अहिड़ो को बि ॿियो डांद न आहे जेको तुंहिंजे डांद खे हाराए। मीर हिन साल पग मुंहिंजे डांद जी हूंदी। भला इहा त ख़बर ॾे मीर खान, डांद डांद रज़ डांद वयो घुसिजी। ईअं सम्झ त मिठल खे डांद जो पुछ बि हथ कोन ईंदी। जेकॾहिं मिठल जो माण्हू बि मारिजी वञे हा न मीर, एतिरो ॾुख न थिए सा। पोइ मिठल माठ कीअं करे हो? माठ काथे कई अथई, न चोटीअ जा ज़ोर थो लाहे। वैसे अॼु पेरा भेट हुई पर मां न वयसि। वरी सुभाणे पेरा भेटी आहे। तेसी मां परेल जी महिमानी करे वठंदुसि। मीर परेल तुझे पेरे खे अख पूरे बि सुञाणे वेंदो। पोइ तूं छा कंदे? परेल जो बंदोबस्तु करे वठंदुसि। चयमि न रात परेल जी मां महिमानी कंदुसि।